अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पुछ पतंगन खे संदियूं खामण ख़बरूं, आणियो विझन आग में जीअ पंहिंजो हुजे, जेरे जिनन जे लॻा नेज़ा नींहं जा। भलारे भिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजी हीअ आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं, जंहिंजा माॻ ॿुधे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 15 जुलाई ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम कुझु वर्क किताब मां साण करे अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। मान वारा साथियो, अवी ॼाणूं था त प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में असीं अवां जी ख़िदमत में शामिल कंदा आहियूं उहो मवाद जंहिंमें तारीख़ जा वर्क समायल हूंदा आहिनि, जंहिंमें सुजाॻी जा सॾ हूंदा आहिनि ऐं तारीख़ जो अहिड़ो किसो हूंदो आहे जंहिंमां असीं घणो कुझु पिराईंदा आहियूं। तारीख़ी नावल पढ़ाॾो सोई सॾ जा वर्क वरायूं था। ही नावल नाम्यारे लेखक ऐं कहाणीकार सिराजुल हक़ मेमण जो लिखियलु आहे, जंहिंमें सिंध जे जवाननि जी दलेरी जा दास्तान समायल आहिनि त अरगूननि ऐं तुरखाननि जे ज़ुल्म जूं कथाऊं बि आहिनि। हीअ नावल मुहिब वतन माण्हुनि जी दलेरी जा दास्तान ॿुधाए थो ऐं तारीख़ जा वर्क वराए थो। अवां जी ख़िदमत में हिन नावल जी असीं अॼु 16वीं क़िस्त पेश करे रहिया आहियूं। जी हा, वर्क वरायूं था नावल पढ़ाॾो सोई सॾ जा। कारी राति कारो पंध ऐं कारा जबल झागंदे दादन जे मन ते कारनि ककरनि जो तूफ़ान मतल हो। जितां जितां थे लंघियो उते तुरखाननि ऐं सोढे जे जंगियुनि जूं ॻाल्हियूं थे ॿुधाई। जवाननि जा जथा जितां किथां पे पंध पिया, के उठनि ते, के घोड़नि ते, के ढगनि गाॾियुनि में त के पेरे पंध निकिरी पिया हुआ। हीअ अहिड़ो अजीब मंज़र हो जंहिं दादन जे मन जे वाचूड़नि खे तेज़ करे छॾियो। हुननि मां किन वटि तरारियूं भाला ऐं गुर्ज़ हुआ, घणनि वटि कुहाड़ियूं हुयूं, पर किन वटि त ठला बांठा लोड़ियूं ऐं सोंटा हुआ। अहिड़नि हीणनि हथियारनि जे बावजूदि हुननि जे मुंहं ते अहिड़ी जूत थे जरकी जंहिं दादन जी दिलि धोड़े छॾी। कुड़े में न पोहरियतन कुमे न कासिबिन जो हीअ छुड़वाग छिड़ विछड़ लश्कर मुग़लनि जे शानदार मुनज़म फ़ौज सां विढ़ण निकितो हो। हीअ सभु कुझु छा हो? हीअ जुआनड़ा, ही किड़ोद, ही ॿुढड़ा कंहिंसां विढ़ण निकिता हुआ? मुजाहिद ख़ान सां। उन मुजाहिद ख़ान सां जंहिंजी फ़ौजी तरबियती तनज़ीम समूरे हिंदुस्तान में मशहूरु हुई, जंहिं राजपूतनि ऐं राठौड़नि सां जंगियूं जोटियूं हुयूं, जंहिंजो हिकिड़ो लश्करी जेकॾहिं पंहिंजे सिफ़ टोड़े ॿाहिरि निकिरंदो हो त उनखे दुरा हणाए माराए छॾींदो हो, जंहिंजी घोड़े सवारी ते सभु अमीर रीस कंदा हुआ। धणी मुंहिंजा मुंहिंजे हिननि माण्हुनि खे अमान में रखिजो। ऐं ही माण्हू हिन वक़्तु कहिड़ी सोच में हुआ? दादन जी दिलि में आयो त हू हर सिंधी जे मन में घिड़ी उहो सॼो मंज़र ॾिसण जी कोशिशि करे त उन्हनि दिलनि में छा हो। हुनजी दिलि ख़ुदि हुनखे जवाबु ॾियणु लॻी त हिन वक़्तु हिननि सिंधियुनि जी दिलि वेरे जी सुञाण बदिरां रुॻो उहा ॼाण आहे त सिंध दुखी आहे, सिंध ग़ुलाम आहे ऐं सिंध खे हिननि हुननि वेरनि खां आजो करिणो आहे। उहे सोचूं सोचींदे हिकु ॻोठ भरिसां लंघंदे हुन माण्हू जो हिकु वॾो मेड़ करे थियलु ॾिठो। मेड़ जे विच में दूंहीं जा ककर वर खाए मथे चढ़ंदा थे विया। हू बि वधी अची मेड़ जे वेझो थियो। हुन जेके ॾिठो त हुनखे हिकु भेरो वरी सिंध में तुरखान जी मौजूदगी ऐं ज़ुल्म जो अहसासु यादि ॾियारे छॾियो। विहारो खन तुरखान भालनि सां सिंधियुनि जे मेड़ खां अॻियां वधण खां रोके बीठा हुआ। विच में हिकु वॾो मच धिगे रहियो हो ऐं मच जे अॻियां 4-5 तुरखान हिकु कदावर जुआन खे चोखंबो ॿधियो बीठा हुआ। हिकिड़ी ज़ैफ़ां जूं ॿाहूं पोयां ॿधल हुयूं ऐं निढड़ा मासूमड़ा ॿार ॿिन तुरखान जे हथ में फतकी रहिया हुआ। उन जे भर में हिकिड़ो तुरखान मौलवी पंहिंजे ॾाढ़ी ते घुमाईंदे
कुझु भुण भुण करे रहियो हो ऐं ॿिए हथ सां हिकु डिघी तस्वीर सोरे रहियो। दादन बि घोड़े तां लही पियो। घोड़ो हिकिड़े वण सां ॿधी मेड़ में शामिलु थियण लाइ कुल्हा हणणु लॻो। मेड़ जा माण्हू डिघी कफनी पातल हिन जोगी फ़क़ीर खे ईअं कुल्हा हणंदे ऐं भूतूं हणंदे ॾिसंदा रहिया, पर कंहिं बि हुन ॾांहुं को ख़ासि ध्यानु न ॾिनो। ओचितो मौलवी पंहिंजे मथे खयो। मेड़ में जेका चुणभुण हुई सा हिकदमि बंदि थी वई, ॼण माण्हुनि पंहिंजो साहु रोके वरितो हो। मौलवी पहिरीं त हिकिड़ी आयत सॻोरी पढ़ी ऐं पोइ वॾे आवाज़ में चयाईं, मोमिनो मुसलमानो दीनदारो, क़ुरान में हुकुम आयो आहे त ज़ानी जी सज़ा मौत आहे। ज़ानी खे संसार करणु ऐन सवाबु आहे। असांजे हिन दीनी हुकूमत में बि ज़ानी खे उहा ई सज़ा मिलंदी जेका शरीयत मुक़ररु कई आहे। हिन ख़बीस सिंधी, मुंहिंजो मतिलबु आहे त हीउ शख़्स जेको पाण खे मुस्लमान थो सॾाए, दीन जे रस्ते खां हटी पाण खे जहनमी साबित करे चुको आहे। सभिनी मोमिन जी इहा दिली ख़्वाहिश थींदी त जहनमिन खे दोज़ख जी बाहि जो नज़ारो ॾेखारिजे त जीअं ॿियनि सिंधियुनि। मुंहिंजो मतिलबु आहे त ॿियनि मोमिननि लाइ इबरत जो निशान बणिजे। चुनाचे मुंहिंजो मतिलबु आहे, तंहिं करे हज़ूर अमीरुल मोमिनीन जे ख़लीफ़े ऐं सिंध जे हाकिम ज़ले इलाही हज़रत मिर्ज़ा मुहम्मद बाक़ी बेग ख़ान तुरखान जे फ़रमान शाही मूजिबि हिननि ॿिनि ज़ानियुनि खे ऐं हिननि ॿिन्ही वालिदु ज़ना, मुंहिंजो मतिलबु आहे त हरामी फरनि खे संगसार कयो वेंदो ऐं पोइ हुननि खे हिन बाहि जे मच में उछलायो वेंदो। मौलवी पंहिंजे जुबे जे अंदरां हिकु फ़रमान कढी माण्हुनि खे ॾेखारींदे फ़रमान खे ॾाढिया पढ़णु शुरू कयो। फ़रमान फ़ारसी में हो, तंहिं करे माण्हुनि खे रुॻो नाला सम्झण में थिया आया, पर दादन जीअं जीअं फ़रमान जे लफ़्ज़ ॿुधंदो वियो तीअं तीअं हुन जूं मुठियूं भिड़जंदियूं वियूं। रत हुन जे लुड़ियुनि में छोलियूं हणणु लॻो। फ़रमान में चयो वियो हो त हिन ॻोठ जी तमाची वल्द दोदे चने हिकु तुरखान अमीर ज़ादी खे भॼाए पाण वटि सुरीत करे विहारियो हो ऐं बिना निकाह जे हिननि 2 ॿार पैदा कया हुआ। हुन जी गिरफ़्तारी अमल में अचण खां पोइ ॻोठ जे आमिल लाइ उहो हुकम हो त उहा मौलवी जी फ़तवा ते अमल करे हुननि खे सज़ा ॾियारण जो बंदोबस्तु करे। दादन जे वात मां ज़रे घटि ॾाढिया लफ़्ज़ निकिरण वारा हुआ। मार चइबो त हीउ झगड़ो आहे तुरखान अमीर ज़ादी जो। तुरखान जी त शरीयत बि पंहिंजी त इस्लाम बि पंहिंजो। ऐं पोइ हुन तुरखान अमीर ज़ादी ॾांहुं निहारियो जा सिंधीअ वॻे में हिकु निमाणी ॻोठाणी पई लॻी। संस अखियुनि में डप जो दरिया लहरूं हणी रहियो हो, पर कंहिं कंहिं वक़्तु प्यार जो हिकु अथाह सागर मुंहिंजे अखियुनि मां वही तमाची ऐं पंहिंजे मासूमड़नि खे ॼण पाण समाईंदो थिए वियो। हुनजो निगाहूं मच बदिरां तमाची में खुतल हुयूं ऐं हुन केॾी महिल पंहिंजे बादल भरियल अखियुनि सां पंहिंजे मासूमड़नि ॾांहुं थे ॾिठाई। ॿिनि पुराणनि लुड़कनि हुन जे चपन ते हिकु अहिड़ी मुर्क आणे छॾी हुई जंहिं हुन जे मोकरे मुंहं में डप खे लिकाए छॾियो हो। माण्हुनि में वरी भुण भुण ऐं बेआरामी फैलिजी वई। मौलवी वरी बि माण्हुनि खे माठ कराइण जे लाइ हथ मथे खयो। पोइ वॾे वाक चयाईं, अव्हां में कहिड़ो मोमिन आहे जो सभ खां अवल हिननि खे संसार करण जे लाइ पहिरियों पाण उछलींदो। दीन जे ख़्याल खां उहे वॾी सआदत आहे ऐं उनजो अजर ॿिन्ही जहान जे सुरखरू ई आहे। मेड़ में माठ थी वई, ॼण ओचितो सभु मरी विया हुआ, ॼण सभिनी जी वाई हली वई हुई, ॼण सभु गूंगा थी विया हुआ। हुननि में त चुरपुर बि बंदि थी वई, ॼण त हू पंड पहिण थी विया हुआ। हुननि जे मुंहं ते के छायायूं हुयूं जिन में तुरखान जे भालनि ऐं तरारनि जा पाछोला टिड़की रहिया हुआ। पर ओचितो को मेड़ खे चेरींदो अॻिते वधणु लॻो। मां ॾिठो त हू गेड़ू रती कफनी में को जोगी फ़क़ीर हो। किन माण्हू हुनखे अॻे ई ख़ासि नज़रनि सां पिए जाचो। पोइ हुनजी मौलवी ॾांहुं वधण ते माण्हुनि जी गूंगी ज़ुबान में वाई मोटी आई ऐं उन चुणभुण मां जोगी जे करण ते उहो आवाज़ु आयो, हीउ वरी कमीणो केरु? पर दादन वधंदो रहियो। हुनजो रुख मौलवी ॾांहुं हो। मौलवी जे मुंहं ते ख़ुशी जा उञाण मिड़ी आया, ॼण हुनखे उमेद कान हुई त को सिंधी पहण उछलाइण लाइ तयारु थींदो। मौलवी हिन मोमिन खे भाकुर पाए मिलण लाइ 2 विखूं अॻियां वधी आयो। जॾहिं खेसि भाकुर पाताईं तॾहिं ओचितो कंहिं तिखी शइ जी चुंहिंब पंहिंजे पेट में चुभंदे महसूसु थियसि ऐं उनखां बि तिखी चुंहिंबदार फ़ारसी में ॿुधण में आयसि। मुला हिकदमि सिपाहियुनि खे हुकुम कर त हिननि खे छॾे ॾियनि, न त हीअ खंजर तुंहिंजे आंडनि गुजनि जे पार हूंदो। मौलवी जे मुंहं ते हेड हारजी वई ऐं हू सॼो ॾकणु लॻो। कटार जी चुंहिंब जीअं पोइ तीअं हुनजी चमड़ी में अंदरि घिड़ंदी थी वई ऐं हुनखे पक थी त रत वही हुनजी दुन में गॾु थियणु लॻो हो। रत जी आलाण हुनजी ॾकणी खे हिकारी वधाए छॾियो ऐं हू किरड़ी वांगुरु फथकणु लॻो।
आउं वधीक कोन तरसंदुसि, आउं 10 ताईं अघ ॻणींदुसि। 1 2 दादन हरे हरे चयो। मौलवी हबकंदड़ आवाज़ में हिकिड़े तुरखान खे रड़ करे चयो, हिननि खे आज़ादु करियो, हिननि खे वञण ॾियो। तुरखाननि ॼण त उहे लफ़्ज़ ॿुधा ई कोन। उहा मौलवी जे मुंहं में ॾिसंदा रहिया। 3 4 उन आवाज़ सां मौलवी महसूसु कयो त खंजर संस पेट में आङुर जे ॿिनि ॾुॾनि जेतिरो अंदरि हलियो वियो। हुन दाह कंदे चयो, ख़ुदा जे वास्ते झटि करियो, हुननि खे आज़ादु करियो, न त 5 6 ऐं कटारो थोरो वधीक अंदरि हलियो वियो। न त आउं अमीर खे चई अव्हांखे माराईंदुसि, झटि करियो। तुरखाननि उहे लफ़्ज़ ॿुधी तमाची ससु ज़ाल ऐं ॿारनि जा रसा खुलणु शुरू कया। मेड़ में वरी माठ थी वई ऐं सभई अखियूं हिक टिक जोगी जे भाकुर में मुले खे धिड़कंदो ॾिसंदियूं रहियूं। जॾहिं हुननि जा बंद लथा तॾहिं जोगी ॾाढियां सिंधी में चयो, तमाची हिन मेड़ जे पुठियां खाॿे पासे निम में मुंहिंजो सुर्ख़ु ॿधलु आहे, उन ते चढ़ी लोहार की वसी हलिया वञो, विच में साही बि न पटिजो। उते मदरसे में मुंहिंजा हमराह मिलंदो। तिन खे चइजे त दादन सलाम ॾिना आहिनि, तकिड़ो वञ त जीअं राति न पवई, शल बचड़नि सां ख़ुशि हूंदई। तमाची संस ज़ाल हिन जोगी ॾांहुं कुझु अहिड़े नज़रनि सां ॾिठो जिन में बेएतबारी सां गॾु पंहिंजाइप, हिकु नई पंहिंजाइप हुई जंहिंजो को नालो हो, जंहिंजा के ओञाण हुआ। उन्हनि ओञाणनि खे सुञाणंदा सोचींदा हू मेड़ मां निकिरण लाइ अॻिते वधिया। मेड़ में ॼण कंहिं घारे पवण सां लोगो पइजी वियो ऐं मेड़ जा के माण्हू मुबारकूं हुजनि ई अदा लख लख मुबारकूं चवंदा उन्हनि खे गिराठियूं पाईंदा भाकुरनि में अॻिते वधाईंदा खेनि घोड़े ताईं रसाया आया। मेड़ वरी ॼमी वियो ऐं माण्हू अञा बि मौलवी खे साॻी तरह सां थिड़कंदो ॾिठो। जोगी वरी फारसी में चवणु लॻो, हाणे हिननि तुरखान सिपाहियुनि खे चओ त मोटी अची पंहिंजी छावणी ते वञनि। तुरखान सिपाही बि हाणे ॻाल्हि खे सम्झी विया हुआ ऐं हुननि मां 2 ॼणा भाला सिधा करे जोगी जे पोयां अची बीही रहिया। जोगी ॼण खेनि ॾिठो ई कोन ऐं ॾाढियां फारसी में चयाईं, अव्हां मां हिकिड़ी बि विख अॻिते खईं आहे त आउं खंजर मुला जे पेट में टुंबे ॾींदुसि। तुरखान जिते हुआ उते ई ॼमी विया। उहो मुझी पिया त छा कनि। मौलवी जो मारजण माना हुनजो पंहिंजो मौत हो। हीउ मौलवी उन्हनि मौलवियुनि मां हो जिन खे कंधार मां ख़ासि तरह सिंधियुनि खे दीन सेखारणु ऐं फारसी पढ़ाइण लाइ घुरायो वियो हो। हुनखे कुझु थियो त मिर्ज़ा बाक़ी संदन ॼण बचो रुलाए छॾींदो। हिकु तुरखान हिमत करे चयो, सिंधी तोखे खुटी खयो आहे, शायदि मौलवी साहब खे छॾे न त। हुन अञा जुमिलो पूरो ई न कयो त मौलवी जे वात मां दाह निकिरी वई ऐं हुन रंभंदे चयो, ख़बीस पंहिंजी ज़ुबान खे लगाम ॾे ऐं सिंधी जीअं चवई तीअं करियो। तुरखान कंध हेठि करे बीही रहिया। जोगी जे मुंहं ते मुर्क अची वई ऐं हुन इशारे सां हिकु ॿिनि जवान मर्द जवाननि खे मेड़ मां सॾे चयो, भाउ हिननि तुरखाननि खां भाला ऐं तरारियूं वठी हथु करियो। 2 जवान तुरखाननि खां भाला ऐं तरारियूं गॾु कंदा विया। जंहिं तुरखान हथियार ॾियण खां कुझु लहरायो थिए त हुननि जोगी ॾांहुं थिए ॾिठो। जोगी सां संदन नज़र मिलंदे ई मौलवी खां केक निकिरी थी वई ऐं तुरखान खे हथियार पेश करणा थिए पिया। जॾहिं हथियार समूरा गॾु थी विया तॾहिं जोगी वरी घोड़नि जी घुर कई। तुरखान घोड़नि तां लही पिया। जोगी जे इशारे ते 2 जवान 2 घोड़ा काहे अची जोगी जे वेझो पहुता। जोगी जवाननि खे घोड़नि ते सवार थियण जो इशारो करे मौलवी खे छॾे ॾिनो। मेड़ जे माण्हुनि ॾिठो त जोगी जे कटारे जी चुंभ ॻाढ़ी रत सां टुमकी रही हुई। हथियार जवाननि में विरहाए पाण बि हिकिड़ो भालो खणी जोगी घोड़ी ते चढ़ी वेठो ऐं तुरखान सां गॾिजी मेड़ मां निकिरी वियो। जोगी मेड़ ते हिकिड़ी नज़र विझंदे चयो, भाइरो अव्हां हेतिरनि जे हूंदे तुरखान ईअं कुंधर कुंदा वतन ऐं अव्हीं रुगो तमाशो ॾिसंदा रहो या गूंगा लुड़क ॻाड़ींदा रहो। सो वक़्तु हाण वियो, समूरी सिंध कर मोड़े जाॻी पई आहे। जीजल सिंध जो सॾु अव्हांखे बि आहे। जिन खे साह खां लॼ प्यारी आहे से टिड़ी पखड़ी वञनि ऐं सिंध जे उन्हनि सपूतनि सां वञी साथ ॾियो जेके हिन सरज़मीन खे तुरखाननि खां पाक करण लाइ सिर सां कफ़न ॿधियो वतन। उहो न्यापो ॾींदा, उहो सनेहो यादि रखिजो, कुझु सोचो मतां घड़ीअ टरी वञे। ईअं चई हुन घोड़ो मेड़ जे हिकु तरफ़ मोड़ियो ऐं वेंदे वक़्तु वॾी वाक चयाईं, जीए सिंध। मेड़ मां माण्हुनि कन हिरे किन ॾाढे चयो, सदा जीए सिंध। ऐं लुड़कनि जी गहरी धुंध मां हूअ हिन जोगी खे वेंदो ॾिसंदा रहिया। हेल त सिंधू में का ॻाढ़ी रत रेटी उथल आई हुई। जीअं जीअं ॾींहं लंघंदा विया सिंधू जो पाणी वधीक ॻाढ़ो रत वर्णो थींदो थिए वियो। कंहिंखे उहा सुध न हुई त पाणी जो उहो वर्ण कीअं थियो। जोगी फ़क़ीरनि त उहे थे चयो त जितां जितां सोढल थे लंघियो उतां पाणी जी रूह ॻाढ़ी रत वर्णी थींदी वई।
फ़क़ीरनि जी ॻाल्हि कंहिं सम्झी त कंहिं न सम्झी, पर दादन जीअं जीअं कंहिं ॻोठ कंहिं वाहण कंहिं वसु माथे लंघियो, तॾहिं उन्हनि वाहण वासियुनि जे माण्हुनि ते सुराही मोटंदे थे ॾिठाई। जॾहिं मोहन कोट पहुतो त दोलनि दमाउनि ते माण्हू झुमरियूं हणी रहिया हुआ, लाॾा ऐं जमाला ॻाए रहिया हुआ। हुन उते ॿुधो त सेवण जो कोट किरी पियो हो ऐं सोढे जो लश्कर सेवण में काहे पियो हो। मिर्ज़ा जानी बेग जान बचाए भॼी निकितो हो, चयाऊं थे त ठठे मां नओं लश्कर आणे वरी सेवण ते चढ़ंदो। दादन जे दिलि में के आसूं उमेदूं वधंदियूं वण थींदियूं हुयूं। हेलो की उथल आज़ादी जी उथल हुई, पर मुग़ल उहो ख़्याल बि पंहिंजे ज़हन में आणणु नथे घुरियो त मुग़ल को सिंध जी आज़ादी आॾोईंदा। सेवण खां कोहे दूर परे हो त हुनखे सेवण जे कोट जे किगरनि ते फड़कंदड़ सिंध जा 7 रंगा इंग्लैंड जे रंगनि जा झंडा नज़र आया। हुनखे अलाए कहिड़ो ख़्यालु आयो ऐं हू घोड़े तां लही सजदे में किरी पियो। अला साईं, उन इंग्लैंड खे वरी न छेड़जांइ, मुंहिंजा मौला सिंधनि जे आसन उमेदनि जे उन्हनि 7 रंगनि ते पंहिंजी रहमत कजो। हू जॾहिं सिजदे मां उथियो तॾहिं हुनजे अखियुनि में लुढ़कनि सां गॾु इंग्लैंड जा 7 रंग मुड़ी आया। पर जॾहिं हू घोड़े ॾांहुं वधियो त पंहिंजे चौधारी विहारो खनि मुग़ल सिपाही बीठल ॾिठाई। हू उथियो त बि मुग़ल भाला सिधा करे हुन ॾांहुं वधी आया। तूं केरु? हिकिड़े फ़ारसी में चयो। मुसाफ़िर, दादन मुख़्तसर जवाबु ॾिनो। हिन पासे केॾांहुं सबत आहे? मुग़ल वरी पुछो। सेवण, दादन वरी मुख़्तसर जवाबु ॾिनो। सेवण में कीअं दाख़िल थींदे? मुग़ल जी आवाज़ में सख़्ती अची वई। छो, सेवण में दाख़िल थियण ते मनह पियल आहे छा? दादन वरी हैरानी मां चयो। मुग़ल हिक ॿिए जे मुंहं में ॾिसण लॻा। हू ग़ौर सां दादन जे मुंहं में घुरण लॻा। हिकिड़े मुग़ल जी नज़र हुनजे गेड़ूर ते कफ़नी ते पई। हूअ थोरो अॻियां वधी आयो ऐं बेख़बरी में हुन कफ़नी खे हिक पासे खां ज़ोर सां छिक ॾिनी। कफ़नी जो हिकु टुकर मुग़ल जे हथ में अची वियो। उनजे हेठां दादन खे पियल तुरखाने पिराण ऐं कमर बंद में लटकियल खंजर नज़र अचण लॻो। हूं, तूं सिंधी आहीं या तुरखान? मुग़ल मुरकंदे पुछो। तुरखान, दादन कुझु सोचींदे चयो। पोइ ही बहरूप छो? मुग़ल हुनजे मुंहं में निहारींदे चयो। सिंधियुनि खां बचण जे लाइ। दादन वरी बि मुख़्तसर जवाबु ॾिनो। पोइ सेवण कीअं थिए वए? दादन मुंझी पियो। जेकॾहिं तो चवे त सिंधियुनि ख़िलाफ़ जासूसी करण थो वञा त उनजी ख़बर चार पुछंदा। जेकॾहिं सेवण ते सोढल जे कब्ज़े खां अणॼाणाई थो ज़ाहिर करे त तुरखान हुजण जी हैसियत में मिर्ज़ा जानी बेग जी शिकस्त खां बेख़बरी ते एतबार कोन कंदा। कुझु सोचींदे हुन उल्टो सुवाल कयो। पर अव्हीं केरु आहियो ऐं हीअं रस्ते रोक करण जो अव्हां खे कहिड़ो इख़्तियार आहे? मुग़ल खिलण लॻा। हुननि खे ॼण हुनजे उन सुवाल ते खिल अचण लॻी हुई। ॿीअ घड़ी हिकिड़े मुग़ल जे इशारे ते ॿ ॿिया मुग़ल अॻियां वधी आया ऐं हुनखे क़ाबू झले बीही रहिया। उन मुग़ल वधी हुनजे जामे सदरे जी तलाशी वठणु शुरू कई। हुनजे सदरे जे अंदरि खेनि मिर्ज़ा बाक़ी जो कंधार लिखियल ख़त मिली वियो। मुग़ल जॾहिं हुनखे पढ़णु शुरू कयो त संदसि मुंहं ते हैरत जा आसार ज़ाहिर थियण लॻा। हुन बेतबारी ऐं कावड़ मां दादन खे घूरींदे चयो। सच ॿुधाए, तूं केरु आहीं ऐं ही ख़त केॾांहुं थो खणी वञीं? दादन कोई जवाबु न ॾिनो। उन ख़त जी अहमियत जो खेसि ख़्यालु न रहियो। ओचितो हुन ॼण ख़ुशामद जे अंदाज़ में चयो। ही ख़त आऊं हुज़ूर जान आज़म मुजाहिद ख़ान जी ख़िदमत में पेश करणु वञी रहियो हुउसि त जीअं इनाम हासिलु थिए। पर तोखे ही ख़त किथां मिलियो? मुग़ल जी बेतबारी जीअं पोइ तीअं वधंदी वई। उहो आउं फ़क़्ति ख़ान आज़म खे ॿुधाईंदुसि। दादन हुनजी बेतबारी जो फ़ाइदो वठंदे चयो। चङो, तोखे ख़ान आज़म जे हुज़ूर पेश कयो वेंदो, पर ख़बरदार जे भॼी वञण जी कोशिशि कई अथई त पाण थो ॼाणी। एहतियातन मुग़लनि हुनजा हथ खणी पोयां ॿधा। खेसि ईअं घोड़े ते चाढ़े हू अॻिते वधिया। थोरो ई अॻिते वधण सां मुग़लनि जे बेपनाह लश्कर ते हुनजी नज़र पई। सेवण जे क़िले जे हिक मैलनि कोहनि में उहो लश्कर फहिलियल हो। जीअं वधंदा विया तीअं लश्कर जा आवाज़ हुनजे करण ताईं ईंदा विया। जॾहिं वेझा पहुता त उन्हनि लश्कर खे ॾिसी दादन जो हींहों हिॼी वियो। हुन लश्कर खे मुंहुं ॾियणु नामुमकिन हो। 30,000 सवार ऐं लख खनि प्यादल जो हीअ मुग़ल लश्कर सिंध छा समूरे हिंदुस्तान खे ॾहकाव जे लाइ काफ़ी हो। जॾहिं हू मुख़्तलिफ़ तंबुनि वटां लंघंदे मुजाहिद ख़ान जे शाही शामियाने अॻियां पहुता। जॾहिं हूअ मुख़्तलिफ़ तंबुनि वटां थींदे मुजाहिद ख़ान जे शाही शामियाने अॻियां पहुता, तॾहिं दादन खे पहिरियों भेरो ज़ेबा यादि अची वई। ज़ेबा जो उन वक़्तु यादि अचण बि हुनखे ॾाढो ॾुखियो लॻो। जॾहिं सिंध जे इंडलठी झंडे हेठां ही मनहूस ककर मुग़ल लश्कर जी सूरत में पंहिंजे अखियुनि आॾो ॾिसी रहियो हो। पर जॾहिं हू मुजाहिद ख़ान अॻियां हाज़ुर कयो वियो, तॾहिं मुजाहिद ख़ान जो मुंहुं रंग छॾे वियो। तूं? मुजाहिद ख़ान ॼण हुनखे कंहिं बि सूरत में ॾिसणु नथे घुरियो।
आउं हुज़ूर जन जी ख़िदमत में पाण हाज़ुर थियण वारो हुअसि त अव्हां जा ही हमराह निमाज़ पढ़ंदे मूंखे झले आया आहिनि। दादन मुजाहिद जे अखियुनि खे पाण ॾांहुं मोटाइण लाइ खेसि टोक हणंदे चयो। मुजाहिद ख़ान पंहिंजे माण्हुनि खे इशारो कयो ऐं तंबू ख़ाली थी वियो। मुजाहिद ख़ान तंबू में अजीब परेशानी जे आलम में अचु वञु करणु लॻो। को वक़्तु हूअ ईअं अचु वञु कंदो रहियो, पोइ हिकु हंधि बीही रहियो ऐं दादन संस मुंहं में निहारींदो मुंहिंजी बेचैनी खे पढ़ंदो रहियो। मुजाहिद ख़ान खेसि वरी वेहण जो इशारो कयो। तॾहिं दादन खिली चयो, हुज़ूर जन जेसीं बंदे जा बंद ख़लास करण जो हुकुम न फ़रमाइनि तेसीं बंदो आराम सां कीअं थो वेही सघे। उन्हनि लफ़्ज़नि जी ॿिटी माना मुजाहिद ख़ान खे हेकारी बेआराम करे विधो। हुन पाण वधी पंहिंजे खंजर सां संस ॿाहूं खोलींदे भुण भुण कंदे चयो, सिंधी असांखे शर्मसार करण जी कोशिशि न कर। ख़ुदा जो कसम ज़ुल इलाही जे हुकुम अदूली जो ख़्यालु न हुजे हा त आउं कॾहिं बि हिन मुहिम ते न अचां हा। दादन को बि जवाबु न ॾिनो। मुग़ल जो वाइदो किने पाणी जी बूअ मिसल हो। जा बूअ हुननि जे दिमाग़ में ॼण घर करे वेही हुई। पर मुजाहिद ख़ान हिकु सिपाही हो। सिपाही जो वाइदो लोह ते लीको हूंदो आहे, पर अकबर जो हुकुम अदूली जो बहानो उन लीके खे बि डाहे वियो। हुन आख़िरी कोशिशि करण लाइ चयो, पर हुज़ूर अवी ज़ले इलाही जी सल्तनत जा बि ख़ैर ख़्वाह आहियो। जो शख़्स कंधार जे मामले में ईरान सां मुआहिदा कंदो वठे, सफ़ियन जे इशारे ते मुग़ल सल्तनत सां हथ चुरांद करणु लॻो आहे, उनखे सज़ा मिलण बदिरां ज़ले इलाही उनखे इनाम इकराम सां थो नवाज़े। उहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। तो वटि कहिड़ो सबूत आहे त मिर्ज़ा बाक़ी सुफ़ियन जे इशारे ते थो हले। मुजाहिद ख़ान जी अचु वञु ओचितो रुकिजी वई। जिन सिपाहियुनि मूंखे गिरफ़्तार करे आंदो हो, उन्हनि मुंहिंजे जामी तलाशी करे हिकु अहिड़ो दस्तावेज़ पाण वटि रखियो आहे जो उन हक़ीक़त खे साबित करे सघे थो। दादन वरी अंदोह में तीर उछलाइण वारे अंदाज़ में चयो, मुजाहिद ख़ान जे हुकुम ते उहो ख़त पेश कयो वियो। मुजाहिद ख़ान जीअं जीअं उहो ख़त पढ़ंदो वियो, संसि मुंहुं ॻाढ़ो थींदो वियो। ओचितो हुन ताड़ी वॼाई वरी सिपाहियुनि खे घुराए वरितो। महमूद ख़ान खे हुकुम कयो वञे त हिकदमि मूं वटि हलियो अचे। मुजाहिद ख़ान उहो हुकुम ॾींदे दीवान ते अची वेही रहियो। सोच ऐं फ़िक्र जा आसार हुनजे मुंहं ते कावड़ में बदिलजंदा विया। ऐं जॾहिं महमूद ख़ान कोरश करे मुजाहिद ख़ान ॾांहुं निहारियो त मुंहिंजी दिलि कहाजाए डप खां टिकण लॻी हुई। महमूद ख़ान, असीं चाहियूं था त हीउ ख़त असांजे पंहिंजे ख़त सां गॾु ज़ले इलाही खे पेश करे उनजो जवाबु फ़ौरन आंदो वञे। ज़ले इलाही लाहौर में मंज़िल अंदाज़ आहे। असीं चाहियूं था त आगरे रवाने थियण खां अॻु हू हिन ख़त जो मुलाहिज़ो कनि। जो हुकुम ख़ान आज़म महमूद ख़ान टिकंदे चयो, ऐं हिन सिंधी खे असांजे शामियाने में असांजे महिमान तौरु रखियो वञे। हुकुम जी हिकदमि पैरवी थींदी हुज़ूर। महमूद ख़ान ईअं चई तकिड़ो ॿाहिरि हलियो वियो। मुजाहिद ख़ान दादन ताईं आयो। कंहिं नई उमेद खां दादन जे अखियुनि में सुराही मोटी आई, पर मुजाहिद ख़ान जे अखियुनि में अञा ताईं उणतुण हुई, जंहिंखे लिकाइण लाइ हुन रुमाल कढे पंहिंजो मुंहुं उघण ते शुरू कयो। पोइ ॿेई हथ दादन जे कुल्हनि ते रखी हुन चयो, असीं सिंधियुनि जी बहादुरी जा मोतरफ़ आहियूं। मिर्ज़ा जानी बेग जी एॾे सारे लश्कर खे शिकस्त ॾियण ते असीं हैरान आहियूं। पर जेकॾहिं सिंधियुनि असांजो मुक़ाबिलो कयो त असीं लाचार खेनि सिखत ॾियण ते मजबूर थींदासीं। पर हज़ूर, सिंधियुनि जो मुग़ल सां त को बि झेड़ो झगड़ो कोन्हे। हू मुक़ाबिलो करणु छो चाहींदा? हुनजी जंग त तुर्खान सां आहे। दादन नेहटाए मां जवाबु ॾिनो, ख़ैर पर ही सिंधी लश्कर जो सिपह सालार सोढो ख़ान केरु आहे? असां संसि हिमत ऐं मर्दानगी जूं ॾाढियूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। छा इहो सच आहे त हू हिकु आम लोहार आहे? दादन महसूस कयो त मुजाहिद ख़ान जे पोयनि लफ़्ज़नि में तन्ज़ ऐं टोक जो अहिड़ो निश्तर हो जेको सिधो संओं हुनखे चिड़ ॾियारण लाइ हो। हू सोचणु लॻो त छा हू हुनखे ॿुधाए त सोढो केरु हो। सोढे जो तस्वर कंदे हुनजे अखियुनि में अजीब उमग भरिजी आयो ऐं हुन ॼण ॿाराणे उत्साह सां चयो, सिंध जे लश्कर में विढ़ंदड़ हर सिपाही सोढो आहे हुज़ूर। ऐं उन्हनि सिपाहियुनि जी बराबरि के अमीर नवाब ऐं दरबारी कोन्हनि। उन्हनि में घणो करे कमी कासबी ऐं पोहरे त माण्हू आहिनि जेके पंहिंजे वतन तां सिर घोरण में पंहिंजी लॼ ऐं आबरू लाइ पंहिंजो सभु कुझु क़ुर्बान करण लाइ सिर सां कफ़न ॿधी निकिता आहिनि। जेसीं सिंध आज़ादु न थी आहे तेसीं हू सुख सां न सुम्हंदा। पोइ जेखे न असां सां मुक़ाबिलो करिणो पियो त मुजाहिद ख़ान हाणे ख़ुशि तेबे करणु लॻो हो। ख़ुदा उहो ॾींहुं न आणे हुज़ूर, पर जेकॾहिं हुन ते जंग मढ़ी वई त मुग़ल बि यादि कंदा त साणे हितां सिर ॾियण वारा सिंधी बहादुरी ऐं जान निसारी में मुग़लनि खां कंहिं बि तरह घटि न आहिनि।
दादन वरी बि निहटाए मां चयो, तुरखान जी ॿी ॻाल्हि आहे, मुग़लनि जे लश्कर सां साम्हूं थियण ॿी ॻाल्हि आहे। असीं जे चाहियूं त सेवण हिकिड़े ॾींहं में फ़तह करे सघूं था। असांजो लश्कर थकल आहे, उन करे असीं नथा चाहियूं त हिकदमि खियण विहण ते मजबूर करियूं। पर जेकॾहिं सिंधी असांजी इताद जो ऐलान कनि, सेवण जो किलो असांजे हवाले कनि त असीं ज़ल इलाही अॻियां सदन मुक़दमो ॿीहर पेश करण लाइ तयारु आहियूं। मुजाहिद ख़ान जी उन फिरती दादन जे दिलि में पहिरियों भेरो मुग़लनि लाइ नफ़रत जी चिणग दुखाए छॾी। धारिया नेठि धारिया, हुननि मां का उमेद रखणु अब्ज़ा आहे। हू को तरिश जवाब ॾियण वारो हो, पर ओॾी महिल महमूद ख़ान मीर मुंशी मकारम ख़ान सां अंदरि लंघी आयो ऐं दादन चुप थी वियो। चङो तूं हाणे आराम कर, असीं सुबुह जो वरी तोखे सॾाईंदासूं ऐं उन मसइले ते गुफ़्तगू कंदासूं। मुजाहिद ख़ान संस कुल्हे ते हल्को ज़ोर ॾींदे चयो। दादन पंहिंजे तंबू ॾांहुं वेंदे सॼी वाट मुग़ल लश्कर सां सोढे जे मुक़ाबले ते सोचींदो रहियो। जॾहिं साणस गॾु हलंदड़ सिपाही हिकु तंबू अॻियां बीही रहियो, तॾहिं दादन बि पंहिंजनि ख़्वाबनि में जागी पियो। उन तंबू अॻियां बीठल पहरेदार खे सिपाही दादन मुतालिक़ हिदायतूं ॾेई वापसि हलियो वियो। दादन जे दुखे मन में हज़ारे अनुमान विसवसा मशर मचाइण लॻा हुआ। अकबर कहिड़ो जवाबु मोकिलींदो? मुग़ल लश्कर में कहिड़ा सरदार मिर्ज़ा बाक़ी जे पासे हुआ? ख़ुदि मुजाहिद ख़ान खणी सिंध जे ख़िलाफ़ु न हुजे, पर संस सलाहकारनि जा कहिड़ा ख़्याल हुआ? उहे समूरियूं ख़बरूं वठण लाइ हुन वटि को बि ज़रियो कोन हो। हूअ कन हेठि करे तंबू में दाख़िल थियो त पंहिंजे साम्हूं जेके ॾिठाई त हुन जे ज़हन जे वाचूड़नि खे उते ई बीहारे छॾियो। ज़ेबा पंहिंजे अखियुनि में उताह प्यार आणे हुनजी आज्ञा लाइ बीठल हुई। संस चपन ते अहिड़ी मुर्क हुई जंहिं हुनखे उहो विसाराए छॾियो त हाणे मुग़ल बि सिंध जा ओॾा ई दुश्मन हुआ जेतिरा तुरखान। ज़ेबा तूं, दादन जे लफ़्ज़नि में पंहिंजा बदिरां अचरज हो, अव्हां का ख़बर न वरिती त मूंखे ई अचणो पियो। ज़ेबा जे अखियुनि में प्यार छुटकणु लॻो ऐं हुन न चाहींदे बि पंहिंजा ॿई हथ दादन जे हथनि में ॾिना। दादन जे अखियुनि में निहारींदे हुनखे वरी दुख जो छायाऊं नज़र आयूं, जिन खे उहो सदियुनि खां सुञाणंदी हुई। हुनजो दुखी मुसाफ़िर अञा ताईं ओतिरो ई दुखी हो। हुनजी पंहिंजे दिलि खे बि झुॿो अची वियो ऐं हुन हिबकंदे चयो, हाणे त हुज़ूर जिन पंहिंजो वाइदो पूरो कयो, पर अव्हीं एतिरो दुखी छो आहियो? ज़ेबा, ख़ान आज़म फ़क़्त एतिरो वाइदो पूरो कयो त हू सिंध ते मुग़ल लश्कर चाढ़े आयो आहे, पर ज़ालिमनि ख़िलाफ़ु न, मज़लूमनि ख़िलाफ़ु। ऐं हू केतिरो वक़्तु ज़ेबा खे सिंध बाबति मुग़ल सियासत जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो रहियो। सोढे जूं ॻाल्हियूं कंदे दादन जे अखियुनि में जा जूथ जागी आई। उन हुनखे एॾी मासूमियत ॾेई छॾी जो उहो मासूम दादन हुनजे रूह खे रुआड़े वेठो। न न, ईअं हरगिज़ न थींदो, आउं हुज़ूर खे ईअं करणु न ॾींदुसि। हू ॼण पंहिंजे पाण सां ॻाल्हाइण लॻी हुई। जॾहिं बानी खेसि ॿुधाइण आई त मुजाहिद ख़ान खे सॾायो हो, तॾहिं वेंदे वक़्तु हुन दादन खे अहिड़ियुनि नज़रनि सां ॾिठो जिन में प्यार सां गॾु हिकु अहिड़े अज़म जा उहिञाण हुआ जो दादन खे बि पंहिंजा अनुमान विसवसा घड़ी लाइ विसरी विया ऐं हू घुरजंदड़ अखियुनि सां उन नई ज़ेबा जो तस्वुरु कंदे पंहिंजे हंध ते लेटी पियो। ज़ेबा जी मौजूदगी, ज़ेबा जे प्यार ऐं ज़ेबा जी हमदर्दी दादन जी मायूसी खे पाण वधाए छॾियो हो। उहो अहसासु ज़ेबा खे बि हो। जेतोणीकि हुनजे आदर्श में ज़ेबा जे प्यार में को छेड़ो न हो, पर उन्हनि में एतिरो फ़ासिलो हो जंहिंखे तइ करणु नामुमकिन थे नज़र आयो। पोइ जॾहिं अकबर जो जवाबु पहुतो ऐं ज़ेबा खेसि ॿुधायो त अकबर उहो हुकुम ॾिनो हो त बावजूद ख़ान आज़म जे ख़त जे मिर्ज़ा बाक़ी ख़िलाफ़ु सिंधियुनि जी शोरश खे ख़तमु कयो वञे, तॾहिं त दादन पहिरियों भेरो ज़ेबा खे अहिड़ियुनि नज़रनि सां ॾिठो जिन में उथाह दर्द जो दरिया हुनजे प्यार खे लोढ़ींदे थिए वियो। ज़ेबा हुनजे अखियुनि जो उहो मंज़र ॾिसणु न घुरियो ऐं हू हथ मुंहं ते रखी तिखी तिखी तंबू खां ॿाहिरि हली वई। उन ॾींहुं मुजाहिद ख़ान हुनखे सॾायो हो ऐं खांसि नज़रूं बचाईंदे चयाईं, सिंधी असीं निहायत शर्मसार आहियूं। ज़ल इलाही असांजी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे ऐं असांखे मजबूरन सेवण ते हमिलो करणो पवंदो। दादन को बि जवाबु ॾिनो। मुंहिंजे दिलि में उन महिल फ़क़्ति हिकिड़ो ई ख़्यालु हो, हू कंहिं तरह मुग़ल लश्कर खां निकिरी सेवण पहुचे। हू कुझु चवण वारो हो त मुजाहिद ख़ान वरी चयो, पर असीं चाहियूं था त कंहिं खूनरेज़ी करण बिना जेकॾहिं सिंधी अता जो कसम खणनि त असीं साण सुलह करण ऐं मिर्ज़ा बाक़ी ऐं सिंधियुनि जे विच में बहितर लाॻापा क़ाइमु करण लाइ ज़िमेदारी खणण लाइ तयारु आहियूं। उन लाइ असां सोचियो आहे त महमूद ख़ान, दिलावर ख़ान ऐं तूं गॾिजी सिंधियुनि जे सिपह सालार सां सुलह जो ॻाल्हियूं करियो। दादन खे ॼण कख जो सहारो मिली वियो ऐं हू मुजाहिद ख़ान ॾांहुं शुक्रगुज़ारी जे नज़रनि सां ॾिसंदे शामियाने खां ॿाहिरि निकिरी आयो।
सिज बि अॼु लहण जी न पए कई, ॼण खेसि कंहिं घाते जो उॾिको हुजे। रात जे लश्कर खे पंहिंजे तीरनि सां घायल करण जी कोशिशि कंदे हुन कंध वराए पोयां निहारियो। राति जो लश्कर माकड़ जियां हुनखे चौधारी वराईंदो थिए वियो। हुन जे तीरनि जे बावजूदि ऊंदहि दूंहें वांगुरु दुखंदी वधंदी धरती खे गिड़काईंदी थिए वई ऐं कुझु देरि खां पोइ हुन पाण खे ऊंदाही समुंड जे कंधे ते बेयारो मददगार ऊंदहि जे डंगरनि खां ॾंगिजंदो ऊंदहि जे छोलनि जो खाज बणिजंदे ॾिठो। सोढल सिज जे उन बेवसी खे ॾिसी कंहिं सोच में अची वियो। ईअं छो आहे त रोशनी हमेशह ऊंदहि जो खाज बणिजंदी थिए वई। हुनखे ईअं महसूसु थियो ॼण सिंध हुन सिज मिसल हुई जो ऊंदहि जे लश्कर मुग़लनि जी माकड़ खां मात खाइण लॻो हो। उहो ख़्यालु ईंदे ई हुनजी दिलि जी धक धक तेज़ थी वई ऐं हू सोचणु लॻो त उहा मायूसी छो। हुन जॾहिं तुर्खान जे ऊंदहि खे तड़े कढियो हो त मुग़लनि जी ऊंदहि खे तड़े कढण बि ॾुखियो न थींदो। हुनखे उहो वक़्तु यादि अची वियो जॾहिं हू सेवण ते चढ़ण जूं तयारियूं करे रहिया हुआ ऐं हमराहनि मां किन उहे थे चयो त मिर्ज़ा जानी बेग जे 20,000 सवारनि ऐं 1.5 लख प्यादनि सां वेहण लाइ सिंधियुनि जो ही विहारो हज़ार लश्कर कीअं पूरो पवंदो। तॾहिं हिकिड़े नंढे नीगर जंहिंजी उमिरि अञा 17 वरिया बि कान हुई तां ओचितो रड़ करे चयो हो त अदा असीं सिज वांगुरु तुर्खान जे ऊंदहि ते छांइजी वेंदासीं। ऐं थियो बि ईअं हो। सिंधी ईअं विढ़िया हुआ ॼण हुननि मां हर हिक खे 10-10 सिर ॼमी पिया हुआ ऐं हू तुर्खाननि खे ईअं कुहंदा थिए विया ॼण तुर्खान कचा संग हुआ जेके हुननि जे पहुचण खां अॻु पाण निवी थिए पिया। सोढे खे मिर्ज़ा जानी बेग जे चेहरो निकिरी वञण जी जो ॾाढो रंज थियो हो, पर सादिक सुमरे खिली चयो हो त ठठे जी मल कंदासूं त मिर्ज़ा जानी बेग त छा पिणस बि असांजे अॻियां लीलाटियूं कंदो। दिलि न लाह सोढा वारा जमारा आहिनि। उहे ॻाल्हियूं यादि करे हुनजे चपनि ते मुर्क अची वई ऐं हुन दिलि ई दिलि में चयो त सिंध जो सिज वरी उभरंदो ऐं मुग़लनि जी हिन ऊंदहि खे मकड़नि वांगुरु भॼाए कढंदो। उहो सोचींदे हू मोर्चे तां हेठि लही आयो। हिकिड़ो नंढड़ो छोकर हुनजी कुमेत मूमल जे बचकन में आङुरियुनि सां फणी ॾेई रहियो हो। केतिरो न प्यार हो उनमें। सोढल खे ईअं महसूसु थियो ॼण मूमल बि छोकिरड़ीअ खे पंहिंजो विछेरो थे सम्झो ऐं मौक़ो मिलंदे हुनजी ॻिचीअ जे ॿाहुनि खे ईअं थे चटियाई जीअं माउ पंहिंजे खीर प्याक वछेरे खे चटींदी आहे। उहो छोकर ऐं हू पाण में ईअं ॻाल्हाईंदा हुआ जो छोकिरो खिलंदो वेंदो हो ऐं मूमल कंध धोणींदी कन फड़काईंदी सुंभ हणंदी रहंदी हुई। जॾहिं खां हू सेवण आयो हो उहो छोकर ॼण ख़ासि हुनजी घोड़ी खे ज़ोर ॾियण लाइ हलियो ईंदो हो ऐं सोढल खे पंहिंजो भाइटियो सावण यादि अची वेंदो हो। हू वधी अची नीगर जे पुठियां बीही रहियो। नीगर मूमल जे बिश्कन में मशगूल हो, पर सोढल जे वेझो अचण ते मूमल जी चमड़ी ॼण जितां किथां उभरण लॻी हुई। संस वारनि में हथ फेराईंदे चयो, पुट हाणे राति थी वई आहे, तूं वञी घर भेड़ो थी। चाचा ही मुग़ल केरु आहिनि? नीगर ओचितो सुवाल कयो। तुर्खाननि जा ई सोट मासात आहिनि पुट, सोढे खिली जवाबु ॾिनो। पर के चवनि था त हू तुर्खाननि खे सिधो करण आया आहिनि। चवनि त हू पाण बि ईअं था पुट, पर छा? छोकर खे कुझु सम्झ में न आयो। ओचितो परियां कंहिंजे घोड़े जे सुबन जो आवाज़ ॿुधी सोढल माठ थी वियो। अलाए छो सोढल जे दिलि में को भरम भुरी आयो। घोड़े जा सुंभ हमेशह हुनखे कुझु न कुझु ॿुधाईंदा हुआ ऐं हू सोचणु लॻो ही चाल सुञातल हूंदे बि केतिरी न अणपरखी आहे। हू पंजनि ख़्याल में वरी मूमल जे बचकन में आङुरियूं फेराइण लॻो। घोड़े सवार वटि पहुची झीणे आवाज़ में चयो, जीए सिंध। छो मियां झीणो पियो ॻाल्हाईं? मुग़लनि जा 2 हमराह अछो झंडो खणी कोट जे दरवाज़े ते बीठा आहिनि। चवनि था त मुजाहिद ख़ान जो को न्यापो ॾियणो अथनि। आउं मिलां थो अंदरि, तूं खेनि वञी वठी अच, पर कोट में दाख़िल थियण खां अॻु संदन अखियूं ज़रूरु ॿधिजो। सोढे ॼण खेसि यादि ॾियारींदे चयो। सोढो मोर्चे जे ॾाखणे तरफ़ पंहिंजे तंबू में हलियो वियो। हुनजे चोयारी अॻे ई वेठी हुई। खेनि ॿुधायई त मुग़लनि जो को न्यापो आयो आहे, ॾिसजे त छा था चवनि। मुग़ल जॾहिं अंदरि आया ऐं संदन अखियुनि ॿधल पटियूं लाथाऊं तॾहिं हुन जे अखियुनि में अचरज ऐं हैरत छाइजी वई। हू मुग़ल दरबारनि सूबाई आमलनि जे मजलसनि ऐं कैम ख़्वाब ऐं अतलस जे गदेलनि सोननि तख़्तनि बिलोरी सरायनि जामनि ॾिसण जा आदी हुआ। हुननि खे ही तॾनि तवरनि ते वेठल सादा सूटे कपिड़ा पहिरियल अमीर बिल्कुलु कोन अहिड़ा। उहा हैरत हिकिड़े मुग़ल जे अखियुनि में कान हुई जंहिं पंहिंजे तुरे जे पलांद सां अखियुनि खां सवाइ बाक़ी सॼो मुंहुं ढके छॾियो हो। उन मुग़ल जी अचरज बदिरां का अॼाती गहराई ऐं पंजाब थे भाई
दुआ सलाम जो जवाब ॾींदे सोढे खेनि पंहिंजे अॻियां पयल ॿिए हिकु तवरे ते वेहण जी आछ कई। मुंहुं ढकियल मुगल त हिकदमि वेही रहियो, पर ॿिया 2 मुगल बीठा रहिया। हेठि वेहण हुननि पंहिंजी शान वटां नथे सम्झो, पर वेठल मुगल थोरो दरश्ती सां खेनि ॾिसण लाइ चयो त लाचार हू वेही रहिया, पर संदन मुंहं मां बेज़ारी साफ़ ज़ाहिर हुई। सोढे फारसी में पाण शुरूआत कई, कीअं अचणु थियो आहे। मुंहुं वेढ़ियल मुगल चयो, ज़ले इलाही शहनशाह हिंद हुज़ूर मोहम्मद जलालुद्दीन अकबर जे पारां अमीरुल उमरा ख़ान दौरान ख़ान आज़म नवाब मुजाहिद ख़ान जे सलामनि खां पोइ मालूम हुजे त ज़ले इलाही सिंध में बग़ावतनि ऐं शोरशनि खे नापसंद फ़रमाइनि था ऐं चाहिनि था त समूरी रैयत अमन अमान ऐं आफ़ियत सां रहे। उन ख़्याल सां सिंध में अमन अमान क़ाइमु करण लाइ हुज़ूर जिन ख़ान आज़म खे मामूर फ़रमायो आहे। ख़ान आज़म अव्हां जी हिमत दलेरी ऐं क़ुर्बानी जो क़दुरु करे थो, पर हू चाहे थो त जीअं त हाणे हू इंसाफ़ ऐं आफ़ियत क़ाइमु करण लाइ सिंध जी सरज़मीन ते पहुची चुको आहे, उन करे अव्हीं पंहिंजी बग़ावत खे ख़तमु करियो ऐं शहनशाह हिंद जी अताअत करियो त अव्हांखे आम माफ़ी नामे जो परवानो इनायत कयो वेंदो। उन मज़मून जो हीउ ख़त ख़ान आज़म तरफ़ां अव्हांखे पेश थो करियां। हुन ख़त सोढे खे ॾींदे ॿिन्ही मुगलनि ॾांहुं निहारियो, जिन कंध धूणे हुनजी हिमायत जो ऐलान कयो। अव्हीं ॿुधी रहिया हुआ नामियारे लेखक ऐं कहाणीकार सिराजुल हक़ मेमण जे नावल पड़ाॾो सोई सॾ जी 16हीं क़िस्त। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। अव्हां जो मेज़बान आहियां हबीब लगारी। अव्हीं ॿुधी रहिया आहियो दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जुमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि, जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ु उथारियो वञे थो। इल्म अदब सियासी समाजी ऐं सक़ाफ़ती सरगर्मियुनि खे असीं अवली जे बुनियाद ते नशर कंदा आहियूं। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। 24 कलाक नशर थींदड़ हिननि क़ौमी इदारनि खे अव्हां जे साथ सहकार ऐं माली सहायता जी ज़रूरत आहे। अचो सुजाॻी जे हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। प्रोग्राम में हाण वर्क वरायूं था नामियारे क़ौमप्रस्त अॻवान ऐं लेखक अब्दुल वाहिद आरिसर जे किताब उमेद जो क़त्ल जा। उमेद जो क़त्ल किताब मां उहो चूंड हिसो अव्हां जी ख़िदमत में पेश कयूं था, जंहिंजो उनवान आहे हूअ किथे आहे। 18 अक्टूबर ते सिज उभरण सां सिंध जा समूरा रस्ता कराची तरफ़ रवां दवां हुआ ऐं घर वेठल मर्दनि ऐं औरतुनि जूं नज़रूं टीवी स्क्रीन ते खुतल हुयूं ऐं घटि में घटि सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया दुबई खां रवानो थींदड़ बेनज़ीर भुट्टो जे अंदाज़ आवाज़ लिबास रंग ऐं रूप जे लम्हे लम्हे तब्दील थींदड़ झलकियूं पंहिंजे ॾिसंदड़नि ताईं पहुचाए रही हुई, जंहिंमें हुनजे लिबास खां वठी मेकअप ताईं हर शइ खे कवर पैक कयो वियो। संस ॿिनि धीअरनि खे पिणु बार बार फोकस पैक कयो वियो। संस गाॾी जे रंग ऐं ड्राइविंग कंदड़ संस मुड़ुस खे बि माण्हुनि जे साम्हूं आदो पई वियो। दुबई खां वठी कश्मीर ताईं माण्हुनि जा चहिरा महकी ऐं बहकी रहिया हुआ। मोरड़े जे माग जो उभ जियालनि जे नारनि सां गूंजी ऐं गॾिजी रहियो हो, जंहिंमें हिकु नारो इंतिहाई निमाया हो त वज़ीर आज़म बेनज़ीर। उन मां तव्हां इस्तक़बाल कंदड़नि जी उमेद जो अंदाज़ो लॻाए सघो था त उहे सभु नौकिरियुनि ऐं आसाइशनि जे लालचनि में गॾु थिया हुआ। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उहो कहिड़ो लीडर हो जंहिंखे टीवी स्क्रीन ते न आंदो वियो हुजे। वेंदे कराची जी एयरपोर्ट ते लहण वक़्तु पिणु लम्हे लम्हे जी तस्वीर पे ॾेखारी वई, पर उन समूरे मंज़र में हिकु हस्ती बिल्कुलु ग़ाइबु हुई ऐं जंहिंजो ज़िक्र न इलेक्ट्रॉनिक मीडिया कयो ऐं न प्रिंट मीडिया, ऐं उहा हस्ती हुई बेगम नुसरत भुट्टो, जेका हाफ़िज़ जी गज़ल जहिड़ी ख़ूबसूरत जंहिं पंहिंजी सोन जहिड़ी जवानी ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे प्यार में चांदी करे छॾी, जेका उन अलबेले इंसान जे चइनि गुलनि जहिड़नि ॿारनि जी माउ बणी ऐं सफ़र तोड़े जेल में साथ न छॾियो, जंहिंजे ख़ूबसूरत मुड़ुस खे फ़ौजी जनरल फाही जे तख़्ते ते लटकाए छॾियो। हिते आउं हिकिड़ी वज़ाहत कंदो हलां त कुझु वक़्त खां उहो बहस अहिड़ा कालम निगार छेड़ींदा पिया अचनि त भुट्टे साहिब खे केतिरनि ई मुल्कनि जलावतन थी अचण जूं आछूं कयूं, जेके ज़ियाउल हक़ क़बूल कयूं, पर हुन नवाज़ शरीफ़ वांगुरु जलावतन थियणु क़बूल न कयो ऐं उहो बहस उहे कालम निगार करे रहिया आहिनि जेके भुट्टे साहिब जी फाही वक़्तु नेकर पाए स्कूल वेंदा हुआ।
हक़ीक़त हीअ आहे त कंहिं बि मुल्क भुटे साहिब खे पाण वटि रहाइण जी आछ न कई हुई ऐं नई वरी अहिड़ी का शइ रिकॉर्ड ते मौजूदु आहे। भुटे साहिब जेल में फाही खां अॻु 3 शयूं लिखियूं हुयूं। अपील कोर्ट में अदालती बयान, जेको कानून खां वधीक शानदार ख़ुदि सिपाही वारो सियासी लेक्चर आहे। जवाहरलाल नेहरू वांगुरु पंहिंजी धीअ बेनज़ीर ॾांहुं ख़त ऐं टियों किताब डेथ सेल डायरी, जेको इंडिया में छपियो, पर पाकिस्तान ऐं सिंध में पीपल्स पार्टी वारनि उहो ज़ाहिर ई न कयो, छो त उन में भुटे साहिब पंहिंजे सियासी मुखालफ़नि साईं जीएम सैद खां वठी मौलाना मौदूदी ताईं लाइ बिना रख रखाव जे पंहिंजा राया ॾिना आहिनि। पर उन्हनि टिनी किताबनि में किथे बि उहो ज़िक्र न आहे त फिलाणे मुल्क मूंखे जलावत नथी अचे पाण वटि अचण जी आछ कई, पर मूं उहा रद्द करे छॾी। उन करे इहो चवणु सही न आहे त हुन जलावत न थियण खां इनकार कयो। बहरहाल भुटे साहिब जी असीरी दौरान उहा वाहिद औरत जेका हाफ़िज़ जे ग़ज़ल जहिड़ी ख़ूबसूरत हुई, तंहिं एहतिजाज कराया ऐं पंजाब जे गादी वारे शहर कज़ाफ़ी स्टेडियम में पंहिंजो मथो फाड़ायो, जेको मथो माउ जी हंज खां वठी ज़ुल्फ़ी सां ज़िंदगी गुज़ारण वारे अरसे में मुलायम ऐं ख़ूबसूरत छातियुनि ऐं विहाण ते आराम कंदे गुज़रियो ऐं पोइ हुन जी आइडियल मुड़ुस खे फाही ॾिनी वई। हूअ उन वक़्तु साला रेस्ट हाउस में पंहिंजे मुड़ुस जी ज़िंदगी वधाइण लाइ ईरानी तस्बीह पढ़ंदी रही ऐं पोइ जॾहिं संस महबूब मुड़ुस अब्दी आराम गाह ॾांहुं हलियो वियो त कुझु वक़्त खां पोइ हुनखे अल मुर्तज़ा हाउस लाड़काणे मुंतक़िल कयो वियो। उते जॾहिं साईं जीएम सैद पुलिस जो घेरो टोड़े साणस ताज़ियत करण वियो, तॾहिं हुन रोंदे चयो त शाह साहिब, हिन हाउस में रहंदड़ हर माण्हू ते मूंखे इहो शक आहे त किथे उहो फ़ौजी जनता जो एजेंट न हुजे। उन करे पाण फ़ारसी में ॻाल्हाईंदासीं, छो त हिते अंग्रेज़ी, उर्दू, सिंधी ऐं पश्तो ॻाल्हाईंदड़ त हूंदा, पर फिरदौसी जी ॿोली ॻाल्हाईंदड़ न हूंदा। उते जेका ॻाल्हि मुहाड़ थी सा निजी कचहरियुनि में साईं सभिनी कारकुननि खे ॿुधाए चुको आहे। भुटे साहिब जी फांसी जो ज़ख़्म अञा ताज़ो ई हो त हुनजो शहज़ादो पुटु शाहनवाज़ फ़िरांस में अब्दी निंड सुम्ही रहियो ऐं पोइ हुनखे पार्टी जी चेयरमैनशिप तां हटायो वियो ऐं हू पंहिंजी ज़िंदगी जा ॾींहं ग़म जे अफ़सोसनाक रातियुनि में गुज़ारण लॻी। हाणे उनजे हूंदा हिन रातियुनि में सिर्फ़ु हिकु विहाउ तारो रहिजी वियो ऐं उहो संस जलावतन पुटु मुर्तज़ा हो। ऐं पोइ सियासत जे फेरनि घेरनि मां गुज़रंदे उहो विहाउ तारो हुनजी झोली में चोरी जे चंड वांगुरु लही आयो। उन खां अॻु में मूंखे अज़ीज़नाक ॾींहं यादि आहिनि जॾहिं मुर्तज़ा सिंध जे मुख़्तलिफ़ हलकनि मां सिंध असेंबली लाइ फारम भराया ऐं हर जॻह ते बेनज़ीर जी पीपल्स पार्टी संस ख़िलाफ़ माण्हू बिहारिया। ज़ाहिर ॻाल्हि आहे त मुर्तज़ा जी टीम उन वक़्तु मुंतशिर ऐं सरकारी अताब हेठि हुई, उन करे संस जोॻो वर्क न थी सघियो। नुसरत भुट्टो ॿियो को हीलो हवालो न ॾिसी लाड़काणे वारी सीट खटाइण लाइ जीअं सिंध जे कारकुननि वटि हली वई ऐं चयाईं त मुंहिंजो तव्हां वटि अचणु सूंहें त कोन थो, पर अॼु आउं सिंध जे हिकिड़े सपूत पुट खे इलेक्शन में खटाइण लाइ तव्हां वटि आई आहियां। चओ त आउं पंहिंजो रवो तव्हांजे साम्हूं विछायां, उन में तव्हां पंहिंजी हिन ॾुखोयल भेण लाइ मोहबतनि जा गुल वोट जी सूरत में मुंहिंजे बहादुर पुट लाइ गॾु करियो। जीअं सिंध जे कारकुननि पंहिंजे जज़्बनि, मोहबतनि ऐं अक़ीदतनि जा ॾीआ उझाड़ियल अखियुनि में रोशन कया ऐं ज़िमो खयाऊं त हिते असां पंहिंजी समूरी सघ गॾु करे मुर्तज़ा खे सिंध असेंबली में मोकिलींदासीं। ऐं उन वाइदे ते हुनजे उझाड़ियल अखियुनि में ॾींहंनि जूं केतिरियूं लाटूं रोशन थी वियूं ऐं दुनिया ॾिठो त उहा ई वाइद सीट हुई जतां अंग्रेज़नि जे पहिरें दुश्मन मुर्तज़ा भुट्टे वांगुरु साम्राज जो दुश्मन ॿियो मुर्तज़ा भुट्टो सिंध असेंबली में पहुची वियो। पोइ हू फातह जी हैसियत में पंहिंजे मादरे वतन सिंध वतन मोटियो, जेतोणीकि बेनज़ीर हुनखे वापसि मोकिलण लाइ रियासती मशीनरी खे बेदर्दी सां इस्तेमालु कयो, पर पोइ बि हू मादरे वतन जी मिटी खे चुमण में कामयाबु वियो ऐं उतां सिधो लाठी जेल हलियो वियो। लाठी जेल में इंटरव्यू ॾींदे हुन चयो त अमां त लज़ीज़ ऐं गेहाणा खाधा आणे थी जो मुंहिंजो वज़न वधंदो थो वञे। खेसि रोकियो बि अथमि, अमां अहिड़ा खाधा न आणींदी कर जो आउं थुलो थी वेंदुसि, पर हू चवे थी त माउ जी दिलि जेका तोखे डुबरो ॾिसणु नथी चाहे, बाक़ी वज़न घटाइण लाइ वर्ज़िश कंदो कर। मूंखे ख़बर आहे त वर्ज़िश तुंहिंजी आदत में शामिलु आहे। पोइ जॾहिं हू कसम खणण लाइ सिंधी असेंबली जे ऐवान में दाख़िल थियो त इक़्तिदार परस्त पीपलनि जा शर्म ऐं पंहिंजी मुनाफ़िकी जे करे कंध झुकी विया। हू आज़ादु थी आयो। कई वाक़िया थिया। उन्हनि वाक़िअनि वक़्तु हुन जंहिं दलेरी ऐं बहादुरी जो सबूत ॾिनो, अहिड़ो सबूत सिंध असेंबली जी तारीख़ में साईं जीएम सैद, मोहम्मद अमीन खोसे ऐं शहीद अल्लाह बख़्श सुमरे खां सवाइ
कोई नथो ॾेई सघे। जेतोणीकि हुनजे किन बयान जे करे आउं खाइसि ॾुखोयल हुयसि। उन करे शादी जी हिकु तक़रीब में मूंखे किन दोस्तनि मजबूर कयो त मुर्तज़ा वेठो आहे, मिलूंसि। मूं इनकार कयो त हुन साईं जीएम सैद जे ख़िलाफ़ु पंहिंजे हज़ूरनि जे चवण ते ग़लति बयानु ॾिनो आहे, उन करे साणुसि मिलणु नथो चाहियां। ऐं पोइ हिकु ॾींहुं सुबुह सवेर मूं BBC जी हिंदी सर्विस तां इहा ख़बर ॿुधी त पाकिस्तान जी वज़ीर आज़म जे भाउ जो पुलिस मुक़ाबले में मर्तियो थी वियो आहे। मूं चांहि पीअण खां सवाइ ड्राइवर खे चयो त गाॾी स्टार्ट कर। ऐं अमरकोट आयुसि। उते मूं साफ़िन खे गॾु करे चयो त मुर्तज़ा जी शहादत ते आउं महसूसु थो करियां त नुसरत जी दिलि मुंहिंजे सीने में अची वई आहे ऐं मुर्तज़ा भुट्टो ख़ानदान जो हक़ीक़ी शहीद आहे ऐं असांजे ख़िलाफ़ु बयानबाज़ी जे बावजूदि असांजी मंज़िल हिकु हुई। पर अफ़सोस जो मौत हुनखे मोहलत न ॾिनी। पोइ आउं कराची हलियो आयुसि, जिते साईं इमदाद मोहम्मद शाह इस्पताल दाख़िल हो। साणुसि मिलियुसि त साईं मूंखे हुकुम कयो त 70 क्लिफ्टन ते वञा ऐं कनवा सां मुर्तज़ा जी ताज़ियत करे अचां। मूं अदब सां अर्ज़ु कयो त मुंहिंजी दिलि नथी चवे। जेतोणीकि मुर्तज़ा जी शहादत ते मूंखे तमामु घणो सदमो पहुतो आहे, पर हुन साईं जीएम सैद ख़िलाफ़ु बयानु ॾिनो हो। साईं मूंखे हुकुम कयो त सियासी बयान हलंदा रहंदा आहिनि, पर तूं ज़रूरु वञ। आउं वियुसि। ख़लील जिब्रान जे देश जी जाइ शेखयाज जी धरती ते कारे वॻे में ग़मगीन वेठी हुई। मूं दुआ घुरी ऐं तासराती बुक में सिर्फ़ु हिकु सिट लिखी त मुर्तज़ा ही वेल न हुई वञण जी। उन खां पोइ बेनज़ीर जी हुकूमत वई आई, पर नुसरत जे उजाड़ियल अखियुनि में को बि ॾीओ न ॿरियो। ऐं बेनज़ीर जी ॿी हुकूमत ख़तमु थियण खां पोइ फिरदौसी जी ॿोली ॻाल्हाईंदड़ ही औरत असांजे अखियुनि ऐं मीडिया जे कालमनि मां हमेशह ग़ाइबु थी वई। 18 अक्टूबर ते मूंखे गुमान हो त बेनज़ीर भुट्टो वतन वापसी खां अॻु मीडिया खे उहो ज़रूरु ॿुधाईंदी त आउं पंहिंजी अमड़ जा पेर छुई खांसि आसीस वठी वञी रही आहियां, पर हुन अहिड़ो को बि ज़िक्र न कयो। ऐं मूंखे अफ़सोस आहे त नाज़ सैती जहिड़ो ज़हीन साफ़ी बिग बेनज़ीर सां गॾु उन काफ़िले में शरीक हो। उन में बेनज़ीर खां इहो न पुछो त अमड़ खां आसीस वरिते अथई त उनजो छा हाल आहे। उन करे नौकरी जे शौक़ में कराची ईंदड़ सिंधियुनि खे बेनज़ीर खां उहो सुवालु ज़रूरु करणु घुरिजे त ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी प्रेमिका ऐं मुर्तज़ा भुट्टे जहिड़ी अज़ीम मुजाहिद जी माउ आख़िर किथे आहे ऐं कीअं आहे। छो त जेको लीडर पंहिंजी माउ जी परवाह नथो करे, उहो उन्हनि शहीद थींदड़ 51 ॼणनि मिसकिन माण्हुनि जी माउ सिंध जी कीअं सार लहंदो, जिन शहीदनि जे खिसनि मां 10 ऐं 15 रुपया निकिता आहिनि। उन करे सिंधियो जेके मूंसां इख़्तिलाफ़ रखो था ऐं मुंहिंजा लफ़्ज़ तव्हांजे निगाहनि में टाडा थी किरण था, उहे सभु गॾिजी ज़ुल्फ़कार ऐं फ़ातिमा जी ॾाॾी जे बारे में बेनज़ीर खां पुछो त हूअ किथे आहे। हीअ चूंड वर्क असां अव्हांजी ख़िदमत में नाम्यारे लेखक, कालम नवीस ऐं क़ौम परस्त अॻवान अब्दुल वाहिद आरिसर जे किताब उमेद जो क़त्ल मां पेश करे रहिया हुआसीं। अव्हां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम कुझु वर्क किताब मां। आउं जो मेज़बान आहियां हबीब लगारे। हीउ प्रोग्राम नशर कयो पियो वञे दुनिया जे पहिरें सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां। जीअं त दोस्तो अभी ॼाणो था त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि, जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ु उथारियो वञे थो। इल्मु, अदब, सियासत, सक़ाफ़त, समाजी सरगर्मियुनि खे असीं अवली जे बुनियाद ते नशर करे अव्हांखे हर ख़बर खां बाख़बर रखंदा आहियूं। उन सां गॾोगॾु अव्हांखे ॼाण जा अनेक ख़ज़ाना अर्पींदा आहियूं। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर में पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। 24 कलाक नशर थींदड़ हिननि क़ौमी इदारनि खे अव्हांजे साथ, सहकार ऐं माली सहायता जी ज़रूरत आहे। जेकॾहिं अव्हीं चाहियो था सुजाॻी जो हीउ सफ़रु अञा बि मज़बूत थिए त पोइ अचो असां सां हमक़दम बणिजो ऐं असां सां सहकार करियो। प्रोग्राम में हाणे वर्क वरायूं था नाम्यारे लेखक ख़ालिद कुंभार जे किताब खाना बदोश कबीला जा। खाना बदोश कबीला मां असां अव्हांजी ख़िदमत में जेको मज़मून अॼु पेश करे रहिया आहियूं उनजो उनवान आहे सांसी। लीक वांगुरु सनड़ियुनि ऐं सोढ़ियुनि घटियुनि मां थींदा उन ॾींहुं आऊं ऐं मीर हसन मरी सांगण में
उन सांसी कबीले जे पाड़े में हुआसीं जेके पाण खे सोची सॾराइनि था। हुननि सां सांसीअ कबीले ते ॻाल्हाए रहिया हुआसीं। तारीख़ जा किताब ॿुधाइनि था त सांसी कबीले जे हिननि माण्हुनि जो असली वतन राजस्थान आहे। हिननि पहिरियों भेरो पंहिंजो मुल्क तॾहिं छॾियो हो जॾहिं अलाउद्दीन खिलजी अची तलवारूं संदन सीसनि में हयूं हुयूं। हीअ अलाउद्दीन खिलजी सां पंहिंजे वतन लाइ विढ़िया हुआ। उहा 1303 जी ॻाल्हि आहे। हिननि सांसियुनि जूं पीढ़ियूं पाण वारे जैसलमेर जे भाटे कबीले सां मिलण थियूं, जिन भाटियुनि मां कुझु धाड़ेल बि हुआ, जिन जा धाड़ा थर ऐं अछड़े थर जे भीटनि में मशहूरु आहिनि। ही जेके यादूवंशी आहिनि ऐं पंहिंजे पाण खे कृष्ण जो औलाद सॾाइनि था, चवनि था त सांसी परम रावत जो पुटु हो। भाटियुनि सां पीढ़ीअ मिलण करे उहे सांसी अरड़ा ऐं अटकी पवण वारा हुआ, पर हिननि खे खिलजी एतिरो मजबूर कयो जो उहे ॾोहारी चुराटिया ऐं खूनी राजपूतनि मां फिरी रोलाक ऐं खाना बदोश कबीलो बणिजी पिया। पोइ राजस्थान मां अची पंजाब, पटियाला, फरीदकोट, हरियाणा ऐं सिंध वारनि पटननि में आबाद थिया। हिननि सांसियुनि जा वॾा अॻे बि ॾोहारी हुआ, जेके ढगनि जा वलर ऐं उठण जा वॻ अॻ में करे किथां जा किथां वञी निकिरंदा हुआ। उहा आदत भाटियुनि में निढे खंड जे विरहाङे खां पोइ बि ॻिच अरसो रही। उहे सांसीअ गॾियल पंजाब में वरी अमृतसर ऐं लाहौर जे वेझो वञी आबाद थिया हुआ, जितां टिड़िया पखड़िया बि सही ऐं उते ई हुननि पंहिंजो मज़हब बि मटायो। कृष्ण जो औलाद सॾाईंदड़ हिन कबीले जे माण्हुनि गुरु नानक वारी सिख मत में पनाह वरिती ऐं पोइ ॾोह छॾे वञी रोलाक थिया। अमृतसर जे रोलाक सांसियुनि वारी पीढ़ी मां महाराजा रंजीत सिंह पैदा थियो, जेको पंजाब जो नाले चढ़ियो हाकिम बणियो। हिकु त उन्हनि सांसियुनि अलाउद्दीन खिलजी जे दौर में लॾ पलाण कई या खणी खाना बदोश थिया। पोइ हुननि खे राजस्थान वारे पासे खां अंग्रेज़नि 1871 ईस्वी में लॾ पलाण करण ते मजबूर कयो हो ऐं हिन रोलाक कबीले ते ट्राइबल क्रिमिनल एक्ट लागू कयो वियो। सो अंग्रेज़नि बि हिननि सां घटि न कई। अहिड़नि हालतुनि खां पोइ बि हुननि 1300 ईस्वी खां वठी 1871 ताईं पंहिंजूं आदतूं न मटायूं। एतिरे रुलण ऐं दरबदर थियण खां पोइ बि हुननि जा धंधा उहे ई साॻिया रहिया: चोरी करणु, फुर करणु, क़त्ल करणु। 1871 खां वठी निंढे खंड जी आज़ादी ताईं राजस्थान जे हिन रोलाक कबीले ते उहो कलम लागू रहियो। 1952 खां पोइ हुननि तां इहो कलम त लथो, पर हिन कबीले बाबति माण्हुनि जे ज़हननि ते मौजूदु ॻाल्हि लही न सघी। तंहिं करे थर वारे पासे ई चवणी हिकु मेहणे तौरु मशहूरु आहे त तूं जहिड़ो सांसी हुजी। उन विच में हुननि पंहिंजा मज़हब बि मटाया ऐं मुल्क बि छॾिया। किन नानक पंथ में पनाह वरिती त किन इस्लाम क़बूल कयो। घणा त हिंदू मत सां ई वागिल रहिया, किन त वरी पंहिंजी ज़ात ई मटाए छॾी। जीअं उन्हनि मां केतिरा सोची, सांसी ऐं ॿियूं बि केतिरियूं ई ज़ातियूं सॾाइनि। हीअ कबीलो पंहिंजी सांसी ॿोली ॻाल्हाईंदो हो। उनखे पीलकी ॿोली बि चइबो आहे। चवनि था त उहा ई आर्यनि जी असली ॿोली हुई। 21वीं सदी जी शुरूआति में सॼी दुनिया में उन जा रुॻो 60,000 ॻाल्हाईंदड़ बचा हुआ। हाणे त वञी थोरा ई बचा हूंदा। सो उन ॿोली खे बि वॾो ख़तरो आहे। उन सांसी ॿोली में खारी ख़ालस ॿोली आहे ऐं माली गॾियल ॿोली आहे। उहे सांसी पंजाब में त घणा आबाद आहिनि, पर उहे घुमंदा फिरंदा पाण वारी सिंध में बि पहुता। उहे सिंध में नवाबशाह सखर ऐं काज़ी अहमद वारे पासे खां सवाइ सांगड़ में बि वेठा आहिनि। सांगड़ में निज़ामाणी मोहल्ले सां लॻोलॻि वेठल हिननि सांसियुनि जे पाड़े जी सुञाणप माखी लाल सांसी आहे। हुनखे समूरो सांगड़ ऐं ओसे पासे वारो तर सुञाणे। उहे सांगड़ वारा सांसी पंहिंजे पाण खे सोची सॾाइनि था। हिते रहंदड़ सभु सांसी मोचको कम कनि था, पर उहे मेघवाड़ न आहिनि। अॼु बि हिंदू मज़हब खे मञींदड़ आहिनि। उहे सांसी चवनि था त असांजा उबता पेरा जोधपुर में खुटनि था। अजमेर शरीफ़ जे ओसे पासे अञा बि असांजा कबीला आबाद आहिनि। हुननि चवाणी असांजूं 4 नुखूं आहिनि, जिन में माछराणी, हीमाणी, रासाणी ऐं मारीलाणी शामिल आहिनि। साॻे नुख में हुननि जी बि ॾियण वठण शादी करण वारी रीत कोन्हे। मागी लाल ॿुधाए थो तॾहिं अञा लीको न निकितो हो, विरहाङो न थियो हो, मुल्क हिकिड़ो ई हो। हिते ज़मीनूं आबाद हुयूं, होॾां बुख पई हुई। तॾहिं असांजा वॾा गॾहनि ते सामान खणी हिते पहुता हुआ। असां सभ खां अॻु पटीतनि जे साम्हूं मुगेरियुनि में अची वेठासीं। नवाबशाह वारी शुगर मिल जे पासे में असांजो डेरो हो।
उतां असीं हुर फ़क़ीरनि सां गॾु लोड़नि में बि रहियासीं, पर वॾो अरसो कॾहिं ते सामान खणी रुलण में कटियोसीं। ॻोठ ॻोठ रुलंदा हुआसीं, उते माण्हुनि जूं जुतियूं ॻंढींदा ऐं पॉलिश कंदा हुआसीं। उन एवज़ कणक ऐं ॿियो अन्न मिलंदो हो। कॾहिं कॾहिं पंहिंजे मुल्क वापसि बि हलिया वेंदा हुआसीं। असांजो उहो सफ़र विरहाङे खां अॻु ताईं जारी रहियो। कॾहिं कॾहिं असांजा अध घर जोधपुर में रहियल हूंदा हुआ त अध घर वरी हिते रोज़गार पुठियां ईंदा हुआ, पर विरहाङे खां पोइ होॾां जा माण्हू ओॾां रहिया ऐं हेॾां जा माण्हू हिते रहिजी विया। असीं जेके सागड़ में रहिजी वियासीं उहे सभु शहर में जुतियुनि खे पॉलिश करण ऐं ॻंढण जा दुकान खोले वेठा आहियूं। असीं हाणे सांसी न पर सोची आहियूं। सांसीअ 10 सालनि जे ॿार खां सवाइ जहान छॾींदड़ पंहिंजे हर माण्हू खे साड़ींदा आहिनि। तिन जूं हरड़ियूं जिन खे ई फुले चवनि था, साड़ धरी या सिंधू में लोढ़ण बदिरां गंगा में लोढ़ींदा आहिनि। जॾहिं बि 10 या 12 सालनि खां पोइ को सरहद पार वेंदो आहे त उहो रुॻो पंहिंजे नुख जे माण्हुनि जूं हॾियूं साण खणे वेंदो आहे। ॿिए नुख वारो भले भित सां भित ॾेई वेठो हुजे, पर हुननि जूं हॾियूं उहो नथो खणी वञी सघे। हर वेंदड़ वटि 10 खां 15 माण्हुनि जूं हॾियूं या फुल हूंदा आहिनि। शादी में उहे चवरे जा 7 फेरा ॾींदा आहिनि। सांसी जे घोट जो तेलाहो या वेंजारण साहुराणे घर में थींदो आहे। घोट खे मेहंदी सालियूं हणंदियूं आहिनि। शादी वारो वॻो साहुराणे घर में पाईंदो आहे। पंहिंजे पीउ जे घरां वञण महिल घोट खे छटांग जेतिरो निज गीह पीआरियो वेंदो आहे। बाक़ी रस्मूं साहुराणे घर में थींदियूं आहिनि, पर ॻुड़ पीउ जे घर में विरहाइबो आहे। जॾहिं सांगड़ वारे सांसी याक़ूब मसीह जे घर पादरी ईंदो आहे त उहे सांसी उन जी तक़रीर ॿुधणु वेंदा आहिनि। जॾहिं मोहन वाणी जे घर गीता जो पाठ थींदो आहे त उहे उहो बि ॿुधणु वेंदा आहिनि। महरम जा 10 ॾींहं उहे ॾुखारा हूंदा आहिनि। 10 महरम ते हुननि जे वॾे लहरी फ़क़ीर जो बि ॾिहाड़ो हूंदो आहे। ईअं ई हर मज़हब जो एतिराम कंदा आहिनि, उन जा ॾिहाड़ा बि मल्हाईंदा आहिनि। उन जे ॾाॾे लहरी फ़क़ीर जो मुर्शिद हिकिड़ो सैयद हो। सांसी ॾाॾे लहरी फ़क़ीर खे बि मञनि, जंहिंजो ख़ानदान अञा सांगड़ में रहे थो। उन जी यादि में हिकु मंदरु ठहियलु आहे, जंहिंजो घिंड रोज़ सुबुह जो वॼंदो आहे। उन लहरी फ़क़ीर जे मंदर में नगारा, कुश्ता, डंडा, शंख, ढोलक ऐं ॿिया केतिरा ई साज़ पिया आहिनि। उहे साज़ लहरू फ़क़ीर वॼाईंदो हो। उते ई सिंध ऐं पंजाब जे सभिनी पीरनि ऐं बुज़ुर्गनि जूं तस्वीरूं पिणु लॻियल आहिनि। लहरी फ़क़ीर जो असल उस्ताद सरहद जे हुन पार आहे। हिननि सांसियुनि मां रामा पीर जो मेलो को बि नाहे गुसाईंदो। हाणे त हिननि वटि राजस्थान वारो कल्चर पोलको पड़ो ऐं पटको नाहे रहियो। हाणे उहे ॿोली बि सिंधी ॻाल्हाइनि था। उर्दू ॿोली बि सुठी ॻाल्हाईंदा आहिनि। मागी लाल जो निढो भाउ गुजराती, मारवाड़ी, पारकरी ऐं उन पासे जूं कुझु ॿियूं ॿोलियूं बि ॻाल्हाए थो। सांगड़ वारनि उन सांसियुनि में मागी लाल सांसी हिकु अलॻि प्रोफाइल वारो माण्हू आहे। उहो मागी लाल सांसी हो जंहिं सभ खां अॻु सांगड़ जे सांसीअ मोहल्ले जा 20 ॿार स्कूल में दाख़िल कराया। अॼु ॿियो न तॾहिं बि उहे सांसी सांगड़ शहर में साफ़ सुथरी मज़दूरी कनि था। मागी लाल ॿुधाए थो त खेसि पंहिंजी मशहूरी जो वॾो शौक़ु हो। उन करे हू पाण ई भितियुनि ते लिखी छॾींदो हो, मागी लाल खां टुटल जुतियूं गढरायो। मागी लाल उन दौर में सांगड़ जे सिनेमाउनि में पंहिंजे नाले जा इश्तिहार पिणु हलराया हुआ। उन खां पोइ मागी लाल खे हर माण्हू सुञाणणु लॻो हो। हुन केतिरनि ई हिंदुस्तानी गाननि ते सांगड़ में मॉडलिंग करे रिकॉर्डिंग बि कई। अॼु सांगड़ जे दुकान ते अव्हांखे मागी लाल जी मॉडलिंग वारा केतिरा ई गाना मिली वेंदा, जिन में मोहम्मद रफ़ी ऐं मुकेश जा ॻायल गाना शामिल आहिनि। उन खां सवाइ हुन एक्शन वारी रिकॉर्डिंग पिणु कई, जंहिंमां हुनजे अंदरि लिकियल अदाकार ज़ाहिर थियो। पोइ बि मागी लाल खे पंहिंजनि सलाहियतुनि खे ज़ाहिर करण लाइ को वॾो मौक़ो न मिली सघियो। हुनखे अॼु ॾींहं ताईं चिटो यादि आहे जॾहिं हूअ रेडियो पाकिस्तान जे प्रोग्राम महिनत कश में शरीक थियो हो। उन वक़्तु संस माउ पीउ बि उन ॻाल्हि खे मञण लाइ तयारु न हुआ त को मागी लाल बि रेडियो ते अची सघे थो। हुन गिरजा में थींदड़ केतिरनि ई स्टेज ड्रामनि में अदाकारी पिणु कई। जॾहिं असां मीर हसन मरी सां गॾिजी संस घर में साणस कचहरी करे रहिया हुआसीं त हूअ हिकिड़े नंढड़े ॿार वांगुरु पंहिंजी कहाणी ॿुधाए रहियो हो। मागी लाल अॼु बि सांगड़ में माण्हू जूं टुटल जुतियूं ॻंढे थो, पर हुन सां संस मॉडलिंग जी ॻाल्हि कजे थी त हू कंहिं ॿिए जी मोबाइल खणी अची उन में रिकॉर्ड थियल पंहिंजी मॉडलिंग वारा गाना असांखे ॾेखारे थो। उन्हनि सां ॻाल्हियूं कंदे ईअं महसूसु थिए थो त हीअ अॼु बि हिननि शहरनि में पंहिंजो पाण खे ओपरा ऐं अजनबी सम्झनि था। हू पंहिंजे नस्लनि जे ओज खे सारनि था। हीअ सांसी त माण्हुनि जे टुटल जुतियूं ॻंढनि था,
पर ओपरा जे अहसास करे संदन टुटल दिलियूं केरु ॻंढींदो। मांगीलाल हाण मरी वियो आहे, पर सांगड़ वटि संसारूं अञा ज़िंदा आहिनि। इन ते ई प्रोग्राम कुझु वर्क किताब मां जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देश परदेस सारा वसन। कॾहिं सिंध सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।